पहिरियों त मां पंहिंजे एहसान भाउ जियो खे ऐं गुरुद्वार खे सालगिरह जूं मुबारकूं ॾींदुमि त हिते जेके असांजा सीनियर जेके शाइर अदीब ऐं लेखक मौजूदु आहिनि सिंध में तमामु घटि जेके आहिनि मुशाइरा था थियनि या जीअं असांजा दोस्त सुघड़ वेठा आहिनि या जंहिं प्लेटफॉर्म ते वञी जंहिं जॻह ते पंहिंजा दोस्त जंहिं मंज़र ते वेठा आहिनि शाइरियूं कनि था या अदब सां सड़ायल आहिनि। असां सहाफ़ी ॿाहिरि बि सम्झो अदब सां ई सड़ायल आहियूं। शाइर जेको आहे उहो पंहिंजे कलम सां कंहिंजो दर्द लिखे थो, असां कंहिंजे दर्द खे आला ऐवाननि ताईं पहुचायूं था। अॼु ही हिकिड़े ॾाढी ख़ुशी थी आहे जो ॿिनि हिकड़नि सिंध जे सुहिणनि गुलनि जी सालगिरह मल्हाई थी वञे। उन में असांखे त ॻाल्हाइण जी हिकिड़ी उहा बि नथी सघ बि नथी थी सघे जो असां हेॾे सीनियर माण्हू जॻहियूं असां ॻाल्हाए सघूं, पर चवंदा आहिनि त जंहिं जॻह ते ईबो आहे त कुझु न कुझु ॿ लफ़्ज़ चइबा आहिनि। पोइ असां बि साईं मुश्ताक खे असां न विसारींदासीं। उहो मुंहिंजो बेसिकली उस्ताद बि आहे, हाई स्कूल जो उस्ताद बि आहे। ऐं जॾहिं उन सां मुलाक़ात थी साल ॾेढ अॻ में जॾहिं क्लोज़िंग थी त हुन चयो त बाबा नदीम कुझु लिखणु सिख। पोइ धरतीअ लाइ लिखे, कंहिं इंसान लाइ लिखे, लिख इंसानियत लाइ लिख, धरतीअ लाइ लिख। पोइ जहिड़े तरीक़े सां अचे उन तरीक़े सां लिख। पोइ कुझु मां शाइर लिखियुमि, पोइ हाणे असांखे उनजी ख़बर न पवंदी आहे वज़न जी, पर थोरो घणो लिखणु जॾहिं साईं मुश्ताक जो लिख त पोइ लिखियोसीं। मोहबत हिकु इज़त हूंदी आहे, मोहबत हिकु इज़त हूंदी आहे, मोहबत बसि मोहबत हूंदी आहे। मोहबत खे बदनाम कंदो जो, मोहबत खे बदनाम कंदो जो उन वटि बसि नफ़रत हूंदी आहे। मोहबत सां मोहबत कंदो आहे नदीम, मोहबत सां मोहबत कंदो आहे नदीम, मोहबत में बसि राहत हूंदी आहे। ॿियो लिखियोसीं साईं मुश्ताक खे वरी बि असां यादि कंदासीं त पोइ जॾहिं हुन थोरो असांखे रूह विधो थोरो घणो त हे टियों ई लिखियो हुउमि। पोइ वरी भाउ अहसान बि फ़ोन कई त बाबा प्रोग्राम बि आहे असांजो, त उन खां अॻु में लिखी वियुमि मां। मुंहिंजी शाइरीअ खां वधीक हसीन आहे तूं, मुंहिंजी शाइरीअ खां वधीक हसीन आहे तूं, मुंहिंजी ज़िंदगीअ जो तोहफ़ो हसीन आहे तूं, मुंहिंजी सोच जो मंज़र हसीन आहे तूं, मुंहिंजी सोच जो मंज़र हसीन आहे तूं, मुंहिंजी चाहत चंड तारनि खां वधीक हसीन आहे तूं, नदीम जे दिलि जो बाग़ तूं हसीन आहीं, मुंहिंजे लाइ तॾहिं त ही दुनिया हसीन आहे तूं। इहे चई मां पंहिंजी जॻह वठंदुमि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।